तरमीम के खिलाफ जेका अज सुबह फेडरल कैबिनेट वजीर आजम पाकिस्तान वीडियो लिंक जरिए निहायत शर्मिंदगी से चवणो तो पे तो कैबिनेट मंजूर करे वरती है। 27वीं तरमीम असी समझूं था तो अदलिया के अंदर जेका रहल खोयल थोड़ी घनी आज़ादी ही उन जो हाणे जनाजो पढ़ वजन पिया 27वीं तरमीम के लाए, जैमें मजीद हिकड़ी फेडरल कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ठाण वजन पिया, सूबन जा अख्तियारात प्रोविंशियल ऑटोनॉमी ते हिकड़ी कारी ज़रब लगण वने पी ऐं ॿियूं जेके तरमीमूं पेश कयूं वयूं आहिनि हिन वक्त मुल्क के अंदर मुल्क पहिरियों ही बहरान जो शिकार है। 26वीं तरमीम के खिलाफ वकील पहिरियों ही सरापा एहतजाज आहिनि ऐं हाणे ही 27वीं तरमीम आणे करे असी समझूं था त इहा उन्हनि कुवतुनि ऐं ताक़तुनि जी हरकत है जेके पाकिस्तान दुश्मन आहिनि, मुल्क दुश्मन आहिनि, सिंध दुश्मन आहिनि ऐं अवाम दुश्मन आहिनि। इन तरमीम जो न अवाम के हुकूक से कोई ताल्लुक है न मुल्क के फलाह बहबूद से कोई ताल्लुक है। यह तरमीम फ़कत ऐं फ़कत पंहिंजे ताक़त ऐं इक़्तिदार के मज़ीद मजबूत करण के लिए आंदी वने पी ऐं असीं बावर करायूं था अज असीं इन तहरीक जो आगाज़ करे छॾियो आहे। खैरपुर बार जा वकील निकतल आहिनि। अज असांजी हैदराबाद बार के अंदर 27वीं तरमीम के खिलाफ कन्वेंशन वकीलन जो नुमाइंदा उते हली रहो है। असीं उन कन्वेंशन की भी भरपूर हिमायत करूं था। 12 तारीख से असो कन्वेंशन कराची में थियण वने पियो ऐं इंशाअल्लाह असीं रीजनल कन्वेंशन सखर ऐं खैरपुर के अंदर भी कॉल कंदासीं। तमाम नुमाइंदा वकला जो जिंदा है वकला, जिंदा है, जिंदा है वकला, जिंदा है, जिंदा है वकला, जिंदा है। मां अज इन कारे डी ते ब्लैक डे ते जै डी फेडरल कैबिनेट या अमेंडमेंट मंजूर कई है हाणे या सेनेट ऐं कौमी असेंबली में टेबल करण वजन पिया, इन डी ते पाकिस्तानी कौम ऐं सिंध के अवाम के भी मैसेज दींदुम त हाणे उथी बीहण जो वक्त है, पंहिंजे हुकूक के लिए आवाज़ उथारण जो वक्त है ऐं हुकूक कीअं मिलंदा आहिनि ऐं पंहिंजा मुतालबा कीअं मञराइबा आहिनि इहो बबरले जे धरणे मां सिंध के अवाम ऐं पाकिस्तान के अवाम सबक सिखी छॾियो आहे। जिंदाबाद सैयद ताज, जिंदाबाद सैयद ताज, वकला इत्तेहाद जिंदाबाद, वकला इत्तेहाद जिंदाबाद, खैरपुर बार जिंदाबाद। असांजी ये तहरीक पूरे पाकिस्तान के अंदर स्टार्ट थी चुकी है। इंशाअल्लाह यह तहरीक तेसी ताईं खत्म न थी जेसी ताईं यह 26वीं तरमीम ऐं 27वीं तरमीम जो रस्तो नथो रोकियो वने। 26वीं तरमीम इंशाअल्लाह वापस कराए, अदलिया के आज़ाद कराए, तमाम इदारन के आज़ाद कराए असी आराम ऐं सुख से वेंदासूं। तव्हां ॾिसो त असांजे मुल्क जा तमाम इदारा वेंदा वञनि पिया, सिंध जा तमाम इदारा पॉलिटिसाइज थी चुका आहिनि। जजिस जेके अपॉइंट थियनि था उन्हनि जी लॉयलिटी कॉन्स्टिट्यूशन सां न पर उन्हनि जी लॉयलिटी ऐं वफ़ादारी हुकूमत है। सो असां जो जेको तहरीक जो मकसद है अदलिया की आज़ादी है, प्रोविंशियल ऑटोनॉमी है, अवाम जा राइट्स आहिनि ऐं ॿियूं जेके जेके पॉइंट्स 27वीं तरमीम के अंदर आंदियूं वञनि थियूं ये असीं समझूं था त पंहिंजे इक़्तिदार ऐं पावर के मज़ीद रिटेन करण के लिए आंदियूं वञनि थियूं। ऐं ॿियो अॼु असांजी ही जेका रैली है उन जो ॿियो मकसद खैरपुर के अंदर ऐं सिंध के अंदर वधंदड़ बदअमनी है। ऐं असीं इन अॼु जे हिन रैली के ज़रिए पुलिस ऐं इंतज़ामिया के भी बावर कराईंदासीं त तव्हां जेको आहे सो सियासी टूल बणजण जे बजाय तव्हां आवाम की खिदमत कयो, डे नाइट रस्तनि ते जेको आहे सो पंहिंजी पेट्रोलिंग वधायो ऐं माण्हुनि जा जेके फुरू थियल आहिनि, माण्हुनि जूं जेके चोरियूं थियल आहिनि उहे माण्हुनि खे वापसि कराइजो ऐं क्रिमिनल्स के जेको आहे सो शिकंजो ॾियो ऐं क्रिमिनल्स के गिरफ़्तार कयो। अदरवाइज़ पोइ हीअ तहरीक असांजी 27वीं तरमीम के खिलाफ त हले थी पई, पोइ असां उन्हनि नाअहल ऑफिसरनि के खिलाफ भी ये तहरीकूं जेको आहे सो हलाईंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं ऐं असांजी हीअ जंग इंशाअल्लाह जारी रहंदी।